अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां लाइ खणी आयो आहियां दुनिया जूं चंद अजीब व अमीर वेबसाइट्स जेके तव्हांजी ज़िंदगी खे वधीक आसान बनाए छॾींदियूं। हिन वीडियो खे तोड़ ताईं ॾिसंदा रहो, न त थोरो अॻिते ज़रूरु ॾिसो। आउं आहियां महबूब उमर जो, अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं जेका वेबसाइट आहे उनजो नालो आहे hotpot.ai। ये AI वारी पहिरीं वेबसाइट आहे जिते वञी करे तव्हां डिज़ाइन पंहिंजी ठाहे सघो था। तव्हां मतिलबु हिन वेबसाइट ते वञण खां पोइ हिकु वॾा ग्राफिक डिज़ाइनर थी मक़सदु त हिते तव्हां कंहिं बि क़िस्म जी हुते खोड़ सारियूं डिज़ाइनूं आहिनि जेके ॾिसी सघो था। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं डिज़ाइनूं ठहियलूं आहिनि ऑलरेडी। तव्हांखे बसि इन ई टेम्पलेट खे रीयूज़ करिणो आहे ऐं हिकु बहितरीनु डिज़ाइन तव्हां ठाहे सघो था। बसि कंहिं हिकु ते क्लिक कयो, उनखे एडिट कयो। हिते इंस्टाग्राम पोस्ट्स, ऐप स्टोर जा स्क्रीनशॉट आईफोन जे लाइ, ऐं उनखां अलावा ॿियूं खोड़ सारियूं कवर फ़ोटूं, बैनर डिज़ाइन, लिंक्डइन जा कवर फ़ोटूं जेको मोड इंटरनेट स्लो आहे उन करे सही नमूने सां नज़र कोन पिया अचनि। पर तव्हां कंहिं बि हिकु पोस्ट ते क्लिक कंदो त उनखे आसानी सां एडिट करे पंहिंजी टेक्स्ट लिखी सेव करे सघो था ऐं तव्हां वॾा ग्राफिक डिज़ाइनर थी वेंदो। दोस्तों बसि एडिट ते क्लिक करिणो आहे, हिन में पंहिंजो फ़ोटो लॻाइणो आहे, पंहिंजी टेक्स्ट लॻाइणी आहे ऐं डन। बसि हुन फ़ोटो खे सेव कयो। हिकु ग्राफिक डिज़ाइन तव्हां पंहिंजी पाण क्रिएट करे वरिती। पंहिंजो प्रोफाइल पिक्चर ठाहिण जी कोशिशि कंदा हूंदा। प्रोफाइल कीअं ठाहिजे? मिसाल तौरु असांजी फेसबुक जी, व्हाट्सअप जी, इंस्टाग्राम जी DP जेका हूंदी आहे उहा कीअं ठाहिजे, उन करे तव्हां गूगल ते मुख़्तलिफ़ टूल बि ॻोल्हिया हूंदा। पर हीअ हिकिड़ी वेबसाइट आहे जंहिंजो नालो आहे PFP मेकर। दोस्तों हिन वेबसाइट ते वञण खां पोइ तव्हांखे हिते हिकु प्लस जो बटन मिलंदो, हुन ते क्लिक करे तव्हां पंहिंजो फ़ोटो अपलोड कयो। सही आहे। मिसाल तौरु तव्हां पंहिंजो फ़ोटो अपलोड कयां थो ऐं हीअ वेबसाइट इनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे फ़ोटोज़ में मुख़्तलिफ़ बैकग्राउंड सां हिकु प्रोफाइल पिक्चर ठाहे ॾींदी। अमेज़िंग दोस्तों, ॾिसी सघो था तव्हां त हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मूंखे प्रोफाइल पिक्चर्स मिलिया आहिनि जिन मां जेको चाहियां चूंडे ऐं पंहिंजे प्रोफाइल ते लॻाए सघां थो। इहे सभु अमेज़िंग आहिनि ऐं टोटल प्रोफाइल जे लाइ ॾिना विया आहिनि। अनलिमिटेड्स आहिनि। अनलिमिटेड हल वाह, अञा बि हेठि हूंदा पर इंटरनेट साथ कोन पियो ॾिए। सो हिते तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ एडिटिंग्स में AI जे थ्रू हुन मूंखे ठाहे ॾिना आहिनि जेके फ्री में जेको बि प्रोफाइल पिक्चर मूंखे खपे थो हुनखे आउं डाउनलोड करे सघां थो। त इज़ीली डाउनलोड थी वेंदो ऐं हिनखे तव्हां हिते ॾिसी बि सघो था जेको PNG फॉर्मेट में आहे। दोस्तों दुनिया जी वॾे में वॾी लाइब्रेरी कहिड़ी आहे? कांग्रेस लाइब्रेरी, जेका दुनिया में वॾे में वॾी लाइब्रेरी आहे। पर न, उनखां वॾी लाइब्रेरी मौजूदु अथव तव्हांजी मोबाइल में। उहा आहे archive.org। हिन वेबसाइट ते वञण खां पोइ तव्हां लखनि जी तइदाद में फिल्मूं ॾिसी सघो था। करोड़नि जी तइदाद में तव्हां वेब पेज विज़िट करे सघो था ऐं लखनि जी न बल्कि करोड़नि जी तइदाद में ऑडियो हिन ते मौजूदु आहिनि। सॉन्ग्स, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑडियोज़ मौजूदु आहिनि ऐं करोड़नि जी तइदाद में किताब मौजूदु आहिनि। जेके दोस्त PDF में किताब ॻोल्हणु चाहिनि था उन्हनि खे मुंहिंजी सलाह हूंदी त विज़िट कयो archive.org। दोस्तों हिते तव्हां ॾिसी सघो था 591 बिलियन वेब पेज मौजूदु आहिनि ऐं 32 मिलियन किताब मौजूदु आहिनि, 7 मिलियन फिल्मूं मौजूदु आहिनि, 13 मिलियन ऑडियो मौजूदु आहिनि, 2.2 मिलियन TV सीरियल शोज़ मौजूदु आहिनि। सही। हीअ दोस्तों वेबसाइट फ्री ऑफ कास्ट आहे, ये विज़िट कयो। ऐं हिते केतिरा ई सॉफ्टवेयर हिते खोड़ सारा सॉफ्टवेयर बि मौजूदु आहिनि जिन जो त मूं तव्हां सां ज़िक्र ई कोन कयो ऐं उहे फ्री वारा सॉफ्टवेयर। सही। सो हिते तव्हां खोड़ सारा सॉफ्टवेयर बि डाउनलोड करे सघो था। ही कुझु फिल्मूं आहिनि, कुझु हिन में केतिरा आइटम आहिनि। यूनाइटेड स्टेट द फोन सॉफ्टवेयर में 96,493 सॉफ्टवेयर मौजूदु आहिनि ऐं यूरोपियन लाइब्रेरीज़ इन में बि केतिरा किताब मौजूदु आहिनि ऐं फ्यूचर फिल्म्स में 10,906 फिल्मूं मौजूदु आहिनि ऐं टेलीविज़न आर्काइव
जेको आहे इन में केतिरा मतिलबु एटम मौजूदु आहिनि, हिते हर शइ पहिरियों त विज़िट कयो archive.org। दोस्तों अगरि तव्हां जेको दोस्त कंहिं क़िस्म जो व्हाट्सअप यूज़ करे मिसाल तौरु GB TB वग़ैरह वग़ैरह, ऐं तव्हांखे उहो हमेशह ऑफलाइन नज़र अचे थो, तव्हां हुनजो ऑनलाइन स्टेटस चेक करे सघो था। उन जे लाइ तव्हांखे हिकु वेबसाइट जी ज़रूरत पवंदी, जेकी तव्हां गूगल ते लिखी सर्च कयो WA चेक ऑनलाइन। तव्हांखे पहिरीं जेको लिंक मिलंदो उहो आहे व्हाट्सअप चेक ऑनलाइन। हिन में अचण खां पोइ हिते तव्हांखे लिखिणो आहे उहो मोबाइल नंबर पूरो, ऐं चेक ऑनलाइन स्टेटस ते तव्हां क्लिक कंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हमरा केॾी महिल ऑनलाइन थियो ऐं कहिड़े टाइम ते ऑफलाइन थी वियो। दोस्तों जेकॾहिं तव्हां स्ट्रेस में आहियो या वरी तव्हां मतिलबु सोचनि परेशानियुनि में गुम आहियो ऐं तव्हां उहे सभई सोचियूं परेशानियूं टेंशन ख़तमु करणु चाहियो था, त हीअ वेबसाइट अथव जंहिंजो नालो आहे patatap.com। patatap.com हिन ते अचण सां तव्हांखे अहिड़ो सादो इंटरफेस, ओए सॉरी ओए या अला करे हिते जीअं तव्हां टेप कंदो न, जिते जिते तव्हां टच कंदो अजीब हिकिड़ो मतिलबु त अजीब एक्सपीरियंस आहे। दोस्तों हुनखे वेबसाइट खे अजीब नमूने सां जोड़ियो वियो आहे। हिन ते जीअं तव्हां टच कंदो तव्हांखे अजीब एनिमेशन मिलंदा, अजीब क़िस्म जो मोबाइल में वाइब्रेशन ऐं आवाज़ु निकिरंदो, जंहिंसां तव्हांजो दिमाग़ु सोचणु छॾे ॾींदो ऐं तव्हां मजबूर थी करे हिन जे बारे में सोचींदो, ऐं तव्हां सम्झी सघो था त हीअ स्ट्रेस खां बचाइण जे लाइ वेबसाइट ठाही वई आहे त कहिड़ी। दोस्तों जेकॾहिं तव्हांजे स्पीकर में पाणी, मिटी, माक, बरसाति या कंहिं क़िस्म जो को सामान पइजी वियो आहे, मटीरियल खे छा चइबो, का बि शइ अंदरि पइजी वई आहे, स्पीकर में का शइ पयल आहे, मिसाल तौरु पाणी पइजी वियो आहे या माक पइजी वई आहे, त उन लाइ तव्हांखे हिकु वेबसाइट ते वञिणो पवंदो जंहिंजो नालो आहे fixmyspeakers.com। ऐं इन ते वञण खां पोइ हीउ जेको बटन आहे हिनखे तव्हां दॿाईंदो त हीउ हिकु अहिड़े क़िस्म जो साउंड टूट वारो जनरेट कंदो, जंहिंसां मतिलबु हिकिड़ो अजीब क़िस्म जो साउंड आहे, जंहिंसां तव्हांजे स्पीकर मां लट, मिटी, धूड़, माक, बरसाति, पाणी सभु कुझु निकिरी वेंदो ऐं तव्हांजो स्पीकर साफ़ु थी वेंदो। सही। सो हीअ हुई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे दुनिया जूं 5 अजीबो अमीर वेबसाइटूं ॿुधायूं। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। तव्हांखे पसंदि आई या न मूंखे कमेंट में ॿुधायो, पर हुन खां अॻु जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, आख़िरी बोनस ट्रिप अथव। बोनस ट्रिप इहा आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, छो त हिन ते मूं अॻु में बि हिन वेबसाइटुनि सां रिलेटेड काफ़ी सारा वीडियोज़ ठाहिया आहिनि ऐं फ्यूचर में बि ठाहींदो रहंदुसि। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।